जय सच्चिदानंद आयो लाल सभई झूलेलाल। हेलो दोस्तों, मां सुनीता कोटवानी ऐं स्वागत आहे तव्हां सभिनि जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कोटवानीस किचन सिंधीअ में। त अॼु असां ठाहींदासीं ॾाढी टेस्टी ऐं डिलीशियस रेसिपी। मगर रेसिपी स्टार्ट करण खां पहले जेकर तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो अथव त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं वीडियो खे तव्हांजे फ्रेंड्स ऐं फैमिली ऐं सभी रिश्तेदारनि सां गॾु शेयर कजो। त अचो त टेस्टी सी रेसिपी स्टार्ट था कयूं। त असां ते ठाहींदासीं सिंधी साए मसाले वारी भिंडी आलू जी सुकी भाॼी बिना बसर ऐं बिना थूम जी। मुझे चैनल ते काफ़ी सारे व्यूवर्स जी रिक्वेस्ट भी अचे कि दीदी बिना थूम ऐं बसर जी रेसिपी ॾेखारियो, त मां सोचो छो न साए मसाले वारी भिंडी पटाटनि जी भाॼी ठाहियूं। त मां हिते हिकु पाव भिंडियूं खई आहिनि, जेके हिन प्रकार सां कटे करे विच में चीर ॾेई रेडी करे वरितो, ऐं 4 पटाटा खया आहिनि नंढी साइज़, जंहिंजा गोल गोल हिन प्रकार सां तक मां कटे वरिता। ऐं हाणे गरम गरम तेल में असां हिन आलूनि खे ऐं भिंडियुनि खे जेको आहे न तरे करे कढंदासीं। वधीक तव्हांखे हिनखे जेको आहे न सोक या ॻाढ़ो न करिणो अथव, बसि थोरो सो तव्हां हिनखे जेको आहे न तरे करे कढी वठो। ऐं हिन में जेको आहे न भिंडियूं रेडी थी चुकी आहिनि, त हाणे पटाटा बि मां हिन में विझी करे तरे करे कढी वठंदमि। बिना तरे बि भिंडी आलूनि खे इहे भाॼी डायरेक्टली ठाहे था सघो, बट तरे करे जेका असां कढी करे ऐं पोइ भाॼी ठाहींदा आहियूं न, त हुन में सवादु सुठो ई ईंदो आहे। त हाणे पटाटा बि जेके आहिनि न तरजी विया आहिनि, त इनखे बि मां तेल मां कढी वरितो। ऐं हाणे असां ठाहींदासीं हिन भाॼीअ जो साओ मसालो, जंहिंजे लाइ मां खया आहिनि 6-8 पत्ता पुदीने जा, 1 मुठ भरे करे सावा धाणा, जंहिंजी मां डंडियूं बि खयूं आहिनि, 1 इंच अदरक जो टुकड़ो, 1 टमाटो ऐं 1 साओ मिर्च। तव्हां चाहो त हिन में थूम ऐं 1 बसर बि विझी था सघो, पर असां बिना थूम बसर जी भाॼी था ठाहियूं, त मां हिते न विधी आहे। ऐं तव्हां चाहो त मिर्च घटि वधि पंहिंजे हिसाब सां करे था वठो। त असां हिते जेका आहे न इन पेस्ट तयारु करे वरितीसीं। साई चटनी ॾिसो ॾाढी ज़बरदस्त ठहंदी आहे, टेस्टी सी। त हाणे असां छा कंदासीं न, हिकु तईअ में मां खयूं 2 नंढा चमचा तेल, ऐं जीअं ई तेल सुठो गरम थींदो मां हिन में विधुमि 1/2 चमचो जीरो, ऐं उन खां पोइ जेका असां इहो साओ मसालो तयारु कयो आहे, उहो मसालो असां हिन में विधो। इन मसाले खे सुठे सां तव्हां घुमाए वठो, ऐं जेको मीडियम टू लो फ्लेम ते ई रखिजो, गैस खे हाई फ्लेम ते न रखिजो। त लो फ्लेम ते हिनखे जेको आहे न थोरी देरि मां सुठे सां भुनी वठंदमि, ताकी जेको आहे न कचोपन हली वञे ऐं सुठो सवादु अचे। ऐं हिन में जेको आहे न तव्हां हाणे विझंदासीं असां सुका मसाला। त सुकनि मसालनि में बि जो आहे न असां बसि रेगुलर मसाला ई पवंदा, जेके असां डेली में यूज़ कंदा आहियूं। त 1/2 चमचो मां विधुमि हिते धाणा, 1/2 चमचो ॻाढ़ा मिर्च, 1/2 चमचो हैड्र ऐं 1/2 चमचो भुनियल जीरे जो पाउडर, ऐं लूणु स्वाद अनुसार। बसि हाणे हिन सभिनि मसालनि खे जेको आहे न तव्हां सुठे सां मिक्स करे 1 मिंट थोरो सो भुनी वठोसि। ऐं उन खां पोइ असां हिन में जेको आहे न ऐड कंदासीं असांजा तरियल भिंडी ऐं पटाटा। इहे भिंडी पटाटा विझी करे तव्हां हिनखे सुठे सां मिक्स करे वठो, ताकी भिंडियुनि में पटाटनि में इन पूरे साए मसाले जी सुठी कोटिंग अची वञे। ऐं उन खां पोइ असां हिनखे जेको आहे न ढके करे थोरी देरि सिझाईंदासीं, ताकी भिंडियुनि में पटाटनि में मसाले जो सुठो फ्लेवर अची वञे। हीअ भाॼी तमामु ई टेस्टी ठहंदी आहे ऐं फुल ऑफ फ्लेवर थींदी आहे। त ॾिसो थोरी देरि खां पोइ मैं हिनखे चेक कयमि, त ॾिसो किनारनि मां जेको न तेल छॾणु लॻी वई आहे हीअ भाॼी, ऐं सुठी जेका आहे न ख़ुशबू बि थी अचे हिन स्टेज ते। त हिनखे सुठे सां मिक्स करे था वठूं ऐं चेक था करे वठूं कि पटाटा वग़ैरह ॻरिया आहिनि कि न। त ॾिसो पटाटा बि जेके आहिनि न हिते मां चेक करे ॾिसां थी त सुठो सॉफ्ट थी चुको आहे पटाटो, ऐं भिंडियूं बि जेके आहिनि न सुठी ॻरी वई आहिनि, छोकी असां ऑलरेडी तरे करे विधा आहिनि भिंडी पटाटा न, त वधीक टाइम न लॻंदो आहे। त तयारु आहे असांजी साए मसाले वारी भिंडी पटाटनि जी भाॼी बिना बसर बिना थूम जी। त फ्रेंड्स, कीअं लॻियो तव्हांखे मुंहिंजी अॼु रेसिपी ॿुधाइजो। जी अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे ज़रूर सां सब्सक्राइब कजो। जल्दी मिलूं था हिकु नए वीडियो में। तेसिताईं जय सच्चिदानंद, जय झूलेलाल।